गीता में 17 अध्याय तहां श्रवण करी रहा हो। भगवान श्री कृष्णचंद्र श्री अर्जुन जी महाराज की श्रीमद् भगवद गीता की तप यानी तपस्या तहां श्रवण कई टिन तरहन जी। केड़ी केड़ी? हिकड़ी मन जी, बियो तन जी यानी शरीर जी, ऐं टियों वाणी जी। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। मन जी खुशी शांत भाव भगवान जी याद हलंदी रहे। चिंतन यो स्वभाव थी वने प्रभु जे याद जो। ए मन चित्त बुद्धि अहंकार ये चारई शयूं मिलाए चैबवा अंतःकरण यानी अंदरों जा औजार भीतर जी इंद्रियों। अखियों नजर ईंदियूं, हथ नजर ईंदा आहिनि, पेर नजर ईंदा आहिनि, पर ये शयूं अदृश्य आहिनि भी और नजर भी नहीं ईंदियूं। हिन जो महत्व हिननि खां भी वधीक है, छो जो सॼो शरीर इन्हनि जे ई आज्ञा में हली रहियो आहे, मन चित्त बुद्धि अहंकार में। तो ये शुद्ध हूंदा तॾहिं शरीर भी सही मार्ग में हलंदो। अंतःकरण जी शुद्धि, मन शुद्ध, चित्त शुद्ध, बुद्धि शुद्ध, अहंकार अहम शुद्ध, अभिमान न हो जे अहम भीतर मां पणे में। यो मन जो तप आहे, इहा आहे मन जी तपस्या, है न। ॿुधण में बिल्कुलु बढ़िया, 1 मिनट में ॻाल्हि निपटी वई, लेकिन जेॾीमहिल साधना कयो त पतो पवंदो आहे मन केॾो चंचल आहे। संसार जे सुखनि में हे ख़ुशि थींदो आहे, प्रसन्न थींदो आहे। कोई सुख न मिलियो त वीचारो दुखी थी वेंदो आहे। थोड़ो सो मान अपमान थियो, हानि लाभ थियो, अशांत थी वेंदो आहे। भगवान जो चिंतन क्षण भर अचे त वॾी ॻाल्हि आहे, वरी तुरंत भुलिजी वेंदा आहिनि। मन चित्त बुद्धि अहम त मेरा लॻल पिया आहिनि। मन जी तपस्या तो इहा। इन करे बार बार गीता भागवत सत्संग कीर्तन बार बार प्रार्थना भगवान के वेनती करे करे प्रभु जे कृपा सां ई उही मन के वश में कंदा आहिनि। उन जे कृपा सां ई थींदो आहे। भगवान चवनि था इहो मन जो तप आहे, पर हे अर्जुन फल जी इच्छा न करण वारे निष्काम योगी पुरुषन जे श्रद्धा सां कयल टिनी तरहनि जे तप खे सात्विक तप चइबो आहे, जेके मथे ॿुधाया विया आहिनि। बिना लोभ लालच, बिना दिखावे जे, बिना फल जे इच्छा जे, तन जो मन जो ऐं जबान जो, इहो जेको भी साधन तव्हां ॿुधो इन करण खे सात्विक तप चइबो आहे। सात्विक यानी सच्चाई जी तरफ जेको वठी हले, भगवान जी तरफ, सच्चिदानंद परमात्मा जी तरफ वठी हले, सत्व गुण, इहो सात्विक तप इन करे आहे कि ये सभु गुण जेको धारण कंदो उन जी दुर्गति न थींदी, उहो कूड़ में न वेंदो, सच जी तरफ हलंदो, भगवान जी तरफ हलंदो, जीवन सफल करे प्रभुअ खे प्राप्त थींदो। इन करे इहो सात्विक तप चइबो आहे। हरे राम। हाणे ॿुधो भाई, ॿियो कहिड़ो तप थींदो आहे? जेको तप सत्कार मान ऐं पाखंड लाइ कयो वेंदो आहे। ध्यान ॾियो, मज़ेदार ॻाल्हि अथव भाई। तंहिं फल में ही नास थियण वारे फल जी इच्छा वारे तप खे राजसी तप चइबो आहे। हरे राम। जेको तप ही इन करे कयो वञे, जेकी पूजा साधन ही इन करे कयो वञे कि मुंहिंजो मान सम्मान थिए,
मांजी जीत थे, हार न थे, ऐं गले में हार भी पवन, मांजी जय जयकार थे। चओ हरे राम। कलयुग में त अहिड़ा ॾाढा भाई हिसाब किताब हली रहे। चओ हरे राम। कि जंहिं तपस्या खे ही ईअं सम्झो बिक्री कयो वेंदो आहे, या दुकानदार माल विकिणंदा आहिनि त अहिड़ी तरह सां ढोंगी माण्हू तपस्या विकिणंदा आहिनि। पाण खे तकलीफ़ ॾेई, कष्ट ॾेई बि, दुख ॾेई बि ॿिए खां मान सम्मान पाइण, धन पाइण, पैसा पाइण। चओ हरे राम। इहो तप कहिड़ो आहे? इहो राजसी तप आहे। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। या वरी दिखावे जे लाइ कयो वेंदो आहे। असां त पैसा बि न वठंदा आहियूं, पैसा छंडे छॾींदा आहियूं, जाॾे वेंदा आहियूं पैसा उते ई छंडे ईंदा आहियूं, पैसे को हम हाथ नहीं लगाते। लेकिन पोइ वरी दिखावो अची वियो। बंधन बि अजीब आहिनि भॻवान जा। हिक खां बचियो त ॿियो थो पकड़े, अहिड़ा सूक्ष्म बंधन। बिल्कुलु लोभ खां बचे त अहंकार तो पकड़े छॾे। छा कजे? मान सम्मान तो पकड़े छॾे। त जेको कमु इन करे कयो वञे, तप इन करे कयो वञे कि मुंहिंजो मान सम्मान थिए, वाहवाही थिए, भले धन बि न मिले, परवाह न आहे, कुझु न मिले, मान थिए, वॾाई थिए। नाले जी वॾाई थींदी आहे, शरीर जो मान थींदो आहे। मान साम्हूं थींदो आहे, वॾाई त पीठ पीछे बि थींदी आहे, प्रसिद्धि थींदी आहे। एॾा त भयंकर चक्कर आहिनि भाई माया जा। इहो राजसी तप आहे। चओ हरे राम। तव्हांखे ॿुधायो न, राजा वटि हिकिड़ो माण्हू आयो, चई मां रूप धारण कंदो आहियां। अच्छा भाई करे ॾेखार। त उन समाधि लॻाई। समाधि लॻाइण ईंदी उनखे, लेकिन शुरूअ में ई सोचे वेठो कि समाधि छाजे लाइ लॻाइणी आहे? राजा जे घोड़े जे लाइ। नाम जपण सां मतिलबु न हो। एतिरी देर बिना इच्छा अगरि भक्ति करे त उहो त भक्ति थी वई, सात्विक तप थी वियो। लेकिन पहिरियों ई हुन बीज छाजो लॻायो? कामना जो। कि जॾहिं मां 2-4 ॾींहं हफ़्तो बढ़िया तपस्या कंदुमि, खाईंदुमि पीअंदुमि कोन, राजा मूंखे इनाम ॾींदो त मां चवंदोमांसि पंहिंजो घोड़ो जो नओं। अॼुकल्ह जीअं मोटर कार हलंदी आहे, तॾहिं त घोड़ा हलंदा, हाथी हलंदा। लेकिन अहिड़ी हुनजी समाधि लॻी वई साध संगत जी। महीना साल कई गुज़रिया। राजा मरियो, राजा जो पुटु मरियो, राजा जो पोटो मरियो। अरे अलाए घणा साल थी विया। ऐं बाढ़ अची वई, धरतीअ जे अंदरि दॿिजी वियो उहो बहुरूपियो योगी। खेती करण में कॾहिं हल फासी पियो, उनखे ॿाहिरि कढूं त होश आयो। जेॾी महिल चोट लॻी मथे ते, ॿाहिरी चेतना आई, समाधि भंग थी। ऐं जीअं समाधि भंग थी, चक्कर घुमियो पूरो। हा मां समाधि लॻाई, राजा जे लाइ लॻाई। अखियूं खोले तुरंत चवणु लॻो, लाओ राजा जी घोड़ा, लाओ घोड़ा। हाणे हुनखे पतो ई न आहे त राजा जो पुटु गुज़ारियो, पोटो गुज़ारियो। हा 100 साल गुज़री आहे हिते। ऐं अञा दिमाग़ में छा भरियल पियो आहे? घोड़ो भरियल पियो आहे। हरे राम। त तपस्या त इहा बि आहे। एॾा साल तपस्या कई, हासिल छा थियो? ऐं अगरि इहो ई तप बिना इच्छा जे, बिना कामना जे, श्री कृष्ण जे लाइ करे हा, त एतिरा साल इंतजार ई न करणो पए सां। हा कुझु ई ॾींहंनि में भॻवानु उनखे पाण सां गॾु वैकुंठ वठी वञनि। हिकु घोड़ो पियो चाहे, अरे सॼी दुनिया उनखे ॾेई छॾिया। विमान जन सां वैकुंठ जो। तॾहिं चवंदा आहिनि इंसान जी बुद्धि केतिरी आहे। जेतिरो बि वीचारो सोचींदो, घटि ई सोचींदो। तंहिंजे करे भॻवान ते ई रखी छॾियो। उहो जेको बि कंदा, कई गुना असां खां वधीक कंदा। नंढो ॿार हिकिड़ो आयो हिकिड़े वॾे माण्हूअ वटि, ऐं हुन चयईसि, बेटा तूं गिफ्ट खण। छा खपई? ये टॉफी खपे, चॉकलेट। ठीकु आहे। त वॾो डब्बो। चयईसि टॉफी घणी खपई? 1 चाहिए, 2 चाहिए, 3 चाहिए। खिलने लगो। चीज ऐसा करो बेटा, आप अपना हाथ डालो और टॉफी निकाल लो, ठीक है? एक मुट्ठी भरकर जितनी टॉफी आए आप ले जाओ। बार ॾाढो समझदार, नंढो सो बार 5 साल जो, सोचे तो मां हथ विझंदुमि त 5 टॉफियूं ईंदियूं, मुट्ठी भरींदुमि त
छा चवण लगुस, चाचा जी आप एक काम करो, आप अपनी मुट्ठी भर के टाफी दे दो। हाँ हो हथ विझा तो 5, हुन विधई तो 25 टाफी अची वे। फायदे में केर रहे? चओ हरे राम। इन करे असां भी लालच कंदा आहियूं तो धोखो खाईंदा आहियूं। परम पिता ते छॾे छॾियऊं तो फ़ाइदो ई फ़ाइदो आहे। त इहो तप जेको आहे साध संगत जी राजसी चयो वेंदो आहे। अञा ॿुधो, जेको तप मूर्खता सां जिद करे मन वाणीअ ऐं शरीर खे कष्ट ॾेई ॿिए जो नुक़सान लाइ बि कयो वेंदो आहे, सो तामसी तप चयो वेंदो आहे। जंहिं तपस्या में शास्त्रीय विधि विधान न हुजे, कुछ भी मन माने ढंग सां तप करे, जिद करे, हठ करे ऐं तप करे, भलो न चाहे, उल्टो ॿिए कंहिं माण्हूअ जो बुरो चाहे, कंहिंसां दुश्मनी करे, वैर करे, इन करे तप करे, इहो तप तामसी चयो वेंदो आहे। भागवत में कथा ईंदी आहे न, केॾनि माण्हुनि बदिले वठण जे लाइ कयो तप, लेकिन नुक़सान उन्हनि जो ई थियो। चओ हरे राम। त्वष्टा मुनिअ तपस्या कई कि राजा इंद्र के खाइण वारो पुट मिले। चओ हरे कृष्ण। तॾहिं वृत्रासुर जेके प्रकट थिया उन यज्ञ में, तो तपस्या तो उन्हें कई, लेकिन उन जो उद्देश्य सही न हो, ॿिए खे नुक़सान पहुचाइण जे लाइ। तो मंत्र पढ़ण में ही गलती थी वई। चए पियो इंद्र को मारने वाला, और संस्कृत में उच्चारण बदलजी, शब्द साथियों इंद्र से मरने वाला। तो वृत्रासुर महाराज हुया तो भक्त, लेकिन राजा इंद्र जे द्वारा उन्हनि जो वध थियो। वैकुंठ हलिया भक्ति करे। चओ हरे कृष्ण। इन करे ॿिए जो अनिष्ट जाते कयो वञे, ॿिए जो नुक़सान कयो वञे, इहो तप भी तामसी तप आहे। उन सां फ़ाइदो न थींदो आहे। भगवान कृष्ण जे लाइ भी भागवत में कथा ईंदी आहे, जंहिं तप कयो नुक़सान हुन जो ई थियो। भगवान जेको नकली श्री कृष्ण भगवान जो रूप धारण करे आयो, पौंड्रक, उन जो मित्र काशीराज, भगवान उन जो उद्धार कयो। वरी उन जे पुट वरी तपस्या कई, शिव जी खे राजी कयो। आख़िर जेको तप घुरई, भगवान तो परमात्मा आहिनि, भगवान शिव तो उनखे वरदान ॾिनो जेको जेको घुरई, लेकिन भगवान जो तो वार विंगो न थियो, नाश तो उन जो ई थियो। इन करे मूल जेकी जड़ आहे उहा आहे भावना शुद्ध हुजे, लक्ष्य उद्देश्य सही हुजे, त नतीजो भी सुठो ईंदो आहे। बोल वृंदावन बिहारी लाल की। श्री कृष्ण गो